मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब ॾहों सबक़ 12 हिस्सो ॿियो मश्क अददी सवाल एक्सरसाइज़ न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल महर। प्यारा ॿारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे असीं चैप्टर नंबर 10 जेको आहे उहो कंप्लीट करे चुका आहियूं ऐं हींअर असीं उन जी एक्सरसाइज़ कयूं पिया। तो इन खां पहिरीं असीं जेको आहे MCQs सॉल्व कया हुआसीं ऐं हींअर असीं जेको आहे सेक्शन बी खणंदासीं जेको आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चन्स, जंहिंमें असीं न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं। ठीकु आहे। तो हींअर असीं पंहिंजे न्यूमेरिकल जे तरफ़ हलूं था। जेको न्यूमेरिकल पहिरियों आहे ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो व्हाट इज़ द वेवलेंथ ऑफ द रेडियो वेव broadcasted by a radio station with a frequency of 1300 kilohertz where 1k is equal to 10 to the power 3 and the speed of the radio wave is 3 into 10 to the power 8 meter into second inverse। तो प्यारा ॿारो, हिन स्टेटमेंट में हिन जो चवण जो मतिलबु इहो आहे, चए थो त हिकिड़ी रेडियो स्टेशन मां जेको आहे त रेडियो वेव जेको आहे त ब्रॉडकास्ट थी रही आहे ऐं उन रेडियो वेव जी जेका वेवलेंथ आहे उहा छा हूंदी। जॾहिं त उन रेडियो वेव जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा आहे 1300 किलो हर्ट्ज़ ऐं 1 किलो बराबरि आहे 10 टू द पावर 3 जी। उन खां बाद में चवे थो जेका रेडियो वेव आहे उन जी जेका स्पीड आहे उहा आहे 3 into 10 to the power 8 मीटर into second inverse। ठीकु आहे। यानी असांखे जेको आहे त उन रेडियो वेव जी वेवलेंथ मालूम करणी आहे त उन जी वेवलेंथ केतिरी आहे। सभ खां पहिरीं असीं डेटा जी तरफ़ हलंदासीं त डेटा में असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलियल आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं असांखे वरी जेको आहे घुर्बल आहिनि। सभ खां पहिरीं असांखे जेका शइ घुर्बल आहे उहा आहे वेवलेंथ, त उन रेडियो वेव जी जेका वेवलेंथ आहे उहा केतिरी थींदी। उन खां बाद में असांखे फ्रीक्वेंसी मिलियल आहे जेका आहे 1300 किलो हर्ट्ज़। तो प्यारा ॿारो, हिते असांखे किलो हर्ट्ज़ खे चेंज करणो पवंदो हर्ट्ज़ में। तो इन जे लाइ 1300 खे मल्टीप्लाई कंदासीं 1000 सां त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो मिलंदो 13 लख हर्ट्ज़। या असां हिन खे हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त 1.3 into 10 to the power 6 हर्ट्ज़। ठीकु आहे। उन खां बाद में वेलासिटी यानी स्पीड जेका आहे उहा असांखे मिलियल आहे, उहा आहे 3 into 10 to the power 8 मीटर into second inverse। ठीकु आहे। हींअर असीं जेको आहे तो सॉल्यूशन जी तरफ़ हलूं था असीं ऐं सॉल्यूशन में जेको आहे त असांखे कहिड़ो फार्मूलो हिते यूज़ थींदो, कहिड़े फार्मूले जे तहत जेको आहे असीं उहा वेवलेंथ मालूम कंदासीं। त उहो असां वटि फार्मूलो आहे V is equal to F लैम्डा। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, असांखे मालूम छा आहे करणी आहे वेवलेंथ यानी लैम्डा। तो हिन फार्मूले खे असां रीअरेंज कंदासीं ऐं हीअ असांजो थी वेंदो लैम्डा इज इक्वल टू वेलासिटी डिवाइड बाय फ्रीक्वेंसी। अहिड़े नमूने सां हाणे असां हिते वैल्यू रखंदासीं। जीअं त असांखे ख़बर आहे त वेलासिटी जो जेको वैल्यू आहे उहो आहे 3 into 10 to the power 8 ऐं उन खां बाद में फ्रीक्वेंसी हींअर असीं मालूम कईसीं जेका आहे 1.3 into 10 to the power 6। उन खां पोइ असां छा कंदासीं, हीउ जेको 10 to the power 6 आहे इन खे हेॾे मथे खणी वेंदासीं त हीउ जेको पावर आहे उहो हेठि पॉज़िटिव मां त मथे वञी करे नेगेटिव में थी वेंदो ऐं उनखे हिन तरीक़े सां असां लिखी सघूं था त 3 into 10 to the power 8 minus 6 ऐं उन खां पोइ 1.3 असांजो सेम रहियो। तो अहिड़े नमूने सां उन खां बाद में जॾहिं 8 minus 6 कंदासीं त असां वटि जेको वैल्यू बचंदो उहो बचंदो 3 into 10 to the power 2। या असां उन खां बाद में जॾहिं 3 खे 1.3 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 2.3076 into 10 to the power 2। ठीकु आहे। या असां हिन खे जेको आहे त हिन तरीक़े सां बि लिखी सघूं था त इहो थींदो असांजो 230.76 मीटर। तो हिन फार्मूले जे तहत असां उन रेडियो वेव जी वेवलेंथ मालूम कईसीं जेका रेडियो स्टेशन मां ब्रॉडकास्ट थी रही हुई ऐं जंहिंजी फ्रीक्वेंसी हुई 1300 किलो हर्ट्ज़ ऐं उनजी स्पीड हुई 3 into 10 to the power 8 मीटर into second inverse। त उनजी जेका वेवलेंथ असां मालूम कईसीं उहा आई असां वटि 230.76 मीटर। उन खां बाद में सेकंड न्यूमेरिकल जी तरफ़ हलूं था ऐं सेकंड न्यूमेरिकल जी स्टेटमेंट में चवे थो द वेव मूविंग इन द पाउंड have a wavelength of 1.6 meter and frequency of 0.80 hertz. Calculate the speed of this water wave।
चए थो हिकु पाउंड में हिकु तलाउ में जेका वेव आहे उनजी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा आहे 0.80 हर्ट्ज़ ऐं उनजी जेका वेवलेंथ आहे उहा आहे 1.6 मीटर। ठीकु आहे। चए थो त उन तलाउ में उन वेव जी जेका स्पीड आहे उहा केतिरी थींदी। तो इन जे लाइ सभ खां पहिरीं असीं जेको आहे डेटा ठाहींदासीं ऐं डेटा में असांखे जेका वेवलेंथ आहे वेव जी उहा मिलियल आहे 1.6 मीटर ऐं उनखां पोइ फ्रीक्वेंसी मिलियल आहे 0.80 हर्ट्ज़ ऐं असांखे जेको आहे उन वेव जी स्पीड मालूम करणी आहे। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलंदासीं त सॉल्यूशन में असां वटि फार्मूलो जेको आहे उहो आहे v = f लैम्डा ऐं हिते बि असांखे जेको आहे स्पीड मालूम करणी आहे। तो हिन फार्मूले में असां रीअरेंजमेंट कुझु बि न कंदासीं, जस्ट वैल्यू पुट कंदासीं। जॾहिं वैल्यू पुट कंदासीं त फ्रीक्वेंसी जो वैल्यू आहे 0.80 ऐं वेवलेंथ आहे असां वटि 1.6। त 0.80 खे 1.6 सां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 1.28। ठीकु आहे। तो हिते असीं मालूम कयोसीं त उहा जेका तलाउ में जेका वेव हुई उनजी जेका वेलासिटी आहे उहा आहे 1.28। उनखां बाद में हींअर असीं न्यूमेरिकल नंबर 3 जे तरफ़ हलूं था ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो इफ 50 waves pass through a point in the rope in 10 seconds, what are the frequency and period of the wave? If this wavelength is 8 centimeter, calculate the wave speed. तो प्यारा ॿारो बेसिकली हिन स्टेटमेंट में चए थो त अगरि जेकॾहिं कंहिं हिकिड़ी पॉइंट तां कंहिं मटीरियल जे कंहिं रोप जे हिकिड़ी पॉइंट तां जेको आहे त 50 वेव पास थियनि थियूं 10 सेकेंडनि में ऐं उन वेव अगरि जेकॾहिं उन वेव जी जेका वेवलेंथ आहे उहा आहे 8 सेंटीमीटर त तव्हां ॿुधायो त उन वेव जी फ्रीक्वेंसी, टाइम पीरियड ऐं उन वेव जी जेका स्पीड आहे उहा केतिरी हूंदी। ठीकु आहे। यानी असांखे हिते टे शयूं रुकाइण आहिनि। तो अहिड़े नमूने सां हींअर असीं डेटा जी तरफ़ हलंदासीं त डेटा में असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं मिलियल आहिनि। सभ खां पहिरीं असांखे जेका शइ मिलियल आहे उहा आहे नंबर ऑफ द वेव, यानी 50 वेव जेके आहिनि उहे 10 सेकेंडनि में क्रॉस थियनि थियूं उन रोप जी उन हिकिड़ी पॉइंट खां। उनखां बाद में टाइम जेको आहे उहो आहे 10 सेकेंड। उनखां बाद में जेका वेवलेंथ आहे उहा मिलियल आहे असांखे 8 सेंटीमीटर। हाणे इन सेंटीमीटर खे पहिरीं असीं मीटर में कन्वर्ट कंदासीं। तो 8 खे डिवाइड कंदासीं 100 सां त असांखे जेका वेवलेंथ मिलंदी उहा मिलंदी 0.08 मीटर। ठीकु आहे। उनखां बाद में जेके शयूं असांखे मालूम करणियूं आहिनि उन्हनि में फ्रीक्वेंसी आहे, टाइम पीरियड आहे ऐं वेलासिटी ऑफ दी वेव आहे। ठीकु आहे। सॉल्यूशन की तरफ हलूं था प्यारा ॿारो। सॉल्यूशन में सब खां पहिरीं असीं जेको आहे फ्रीक्वेंसी मालूम कंदासीं त फ्रीक्वेंसी मालूम करण जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे नंबर ऑफ वेव्स डिवाइड बाय टाइम। ठीकु आहे। हाणे नंबर ऑफ वेव्स घणियूं आहिनि उहे आहिनि असां वटि 50 ऐं टाइम जेको आहे उहा आहे 10 सेकेंड। त हिते असांखे जेका फ्रीक्वेंसी मिली उन वेव जी उहा मिली 5 हर्ट्ज़। उनखां बाद में सेकंड पॉइंट जी तरफ़ हलूं था जेका आहे टाइम पीरियड। त हाणे टाइम पीरियड असां कहिड़े नमूने सां मालूम कंदासीं उन जे लाइ असां वटि फार्मूलो आहे फ्रीक्वेंसी जो, जंहिंमां असां टाइम पीरियड मालूम कंदासीं त फ्रीक्वेंसी जो फार्मूलो आहे f = 1/t। ठीकु आहे। तो हिते असां टी खे सब्जेक्ट बणाईंदासीं त f जेका आहे उहा डिवाइड में हली ईंदी त हीअ असां वटि फार्मूलो ठही वेंदो t = 1/f। त फ्रीक्वेंसी असां मालूम कईसीं हींअर जेका आहे 5 ऐं 1 असांजो फार्मूलो जो रहियो त 1 डिवाइड बाय 5 कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 0.2 सेकेंड्स। त यानी टाइम पीरियड जेको आहे उन वेव जो उहो आहे 0.2 सेकेंड। उनखां बाद में थर्ड पॉइंट आहे जेका आहे वेलासिटी उहा असांखे मालूम करणी आहे ऐं वेलासिटी लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो आहे v = f लैम्डा। तो हिते असां वटि तो प्यारा ॿारो हिते असांखे फ्रीक्वेंसी बि मिली वई ऐं उनखां बाद में वेवलेंथ जेका आहे उहा बि असांखे मालूम आहे। त जस्ट हिन फार्मूले में असां वैल्यू पुट कंदासीं त ई असां वटि फार्मूलो ठही ईंदो v = f लैम्डा ऐं हिन में वैल्यू पुट कंदासीं त इहो एफ आहे असां वटि 5 ऐं लैम्डा आहे 0.08। ठीकु आहे। जॾहिं 5 खे 0.08 सां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 0.4 मीटर इन सेकेंड इनवर्स। ठीकु आहे। तो हिन न्यूमेरिकल में जेके शयूं असांखे रुकाइड हुयूं यानी फ्रीक्वेंसी उहा असां मालूम कईसीं जेका मिली असांखे 5 हर्ट्ज़। टाइम पीरियड जेको असांखे रुकाइड हुयो उहो बि असां मालूम कयोसीं त उन वेव जो जेको टाइम पीरियड आहे उहो आहे 0.2 सेकेंड ऐं उनखां पोइ वेलासिटी बि असीं मालूम कईसीं जेका निकिती 0.4 मीटर इन सेकेंड इनवर्स। ठीकु आहे प्यारा ॿारो।
ही लेक्चर हिते असां ख़तमु था कयूं। इनशा नेक्स्ट लेक्चर में वरी असां वधीक न्यूमेरिकल सॉल्व कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।